नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद अया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ास ख़बरनि ते। तब्दीली सरकार महंगाई सटियल आवाम मथां हिकु ॿियो पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध। नाणे वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत में 10 रुपया 49 पैसा वाध। हाई स्पीड डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 12 रुपया 44 पैसा वाध। घासलेट जी फ़ी लीटर क़ीमत 10 रुपया 95 पैसा। लाइट डीज़ल जी क़ीमत में फ़ी लीटर 8 रुपया 84 पैसा इज़ाफ़ो कयो वियो। तेल जूं नयूं क़ीमतूं बिना देर लागू थी वयूं। क़ौमी असेंबली में ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे मनी बजट जो तसलसल करार ॾेई छॾियो। सिर्फ़ चवणु आहे त इमरान ख़ान जे इस्तीफ़ा सां ई अवाम खे रिलीफ मिली सघे थो। रिआयती नंबर मिलण बावजूदि इमरान ख़ान अवाम जी ख़िदमत करण में नाकाम वियो आहे। इमरान ख़ान पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध करे अवाम खां बददुआऊं वठी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल महांगो करण मां साबित थिए थो त इमरान ख़ान अवाम दुश्मन वज़ीर आज़म आहे। पेट्रोलियम शयुनि खे मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुचाए पीटीआई सरकार मुल्क में महांगाई जी सुनामी खणी आई आहे। पीपी जी अवाम दोस्त हुकूमत ई मुल्क खे महांगाई जे सुनामी मां बचाए सघे थी। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते पीपल्स पार्टी जी मर्कज़ी इत्तलात सेक्रेटरी शाहजहा मरी जो रद्दअमल। शाहजहा मरी जो चवणु आहे त पेट्रोल जी क़ीमतुनि में बदतरीन इज़ाफ़े सां अवाम संगीन ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। लाइक कप्तान खे मरण सां तबाही त ईंदी, अवाम ज़ालिम ऐं नालाइक हुकूमत मां छुटकारो हासिल करण लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी जो साथ ॾे। सिंध सरकार पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राव जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध वारो फ़ैसिलो बिना देर वापसि वरितो वञे। हुकूमत जी नालाइकी सबबि मुल्क में पेट्रोल महांगो थियो आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सां मुल्क जी मईशत ते असर पवंदा। हुकूमत पेट्रोल तां टैक्स घटाए अवाम खे रिलीफ ॾिए। सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध में सीएनजी स्टेशन नवनि ॾींहनि लाइ बंदि। सुई साबरन गैस कंपनी मूजिबि गैस जी खोट सबबि सॼी सिंध में 25 अक्टूबर 8 वॻे ताईं सीएनजी स्टेशन बंदि रहंदियूं। सुई साबरन गैस तर्जुमान जो चवणु आहे त गैस जी बंदिश जो फ़ैसिलो घरेलू ऐं सनती वाहिपेदारनि जी ज़रूरत पूरी करण लाइ कयो वियो। अॼु 9 महीना थी चुका आहिनि मुआशी दहशतगर्दनि केस ठाहिया आहिनि। सिंध में सियासी मुख़ालिफ़नि ते केस ठाहिया पिया वञनि। पीपी जे सिंध हुकूमत में पुलिस गर्दी क़ाइमु आहे। अॼु साबित थी वियो त आईजी सिंध बेइख्तियार आहे। दुनिया में पेट्रोल 100 सैकड़ो वधियो आहे, पाकिस्तान में घटि वधियो आहे। सॼी दुनिया में कोरोना सबबि महांगाई वधी आहे। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। मुल्क में कोरोना जो ज़ोर टुटण लॻो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 24 मरीज़ पहुत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 28,252 थी वियो। 893 नवां केस रिपोर्ट। फ़ाल केस जो अंग 26,974 रहिजी वियो। 2013 मरीज़नि जी हालत नाज़ुक। कोरोना जी हाकारी केस जी शरह 1.69 सैकड़ो रही। सिंध हुकूमत सूबे में कोरोना जी पखेड़ सबबि लागू पाबंदियुनि में वधीक नरमी जो ऐलान करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। दरगाहुनि खे खोलियो वियो। दरगाहुनि में रुगो वैक्सीनेटेड माण्हू दाख़िल थी सघंदा। सिनेमा घर राति 1 वॻे ताईं खोले सघिबा। सूबे में पूरो हफ़्तो कारोबार खुलियल रहंदो। पार्क ऐं स्विमिंग पूल्स बि खुलियल रहंदा। रेस्टोरेंट्स ऐं बाज़ारूं जो वक़्तु बरक़रार।
कराची में एवीएलसी पुलिस की कामयाब कार्रवाई। कार लिफ्टर सां एवीएलसी पुलिस जो मुकाबलो। एक दोहारी जख्मी हालत में गिरफ्तार। एसएसपी एवीएलसी बशीर अहमद रोही मूजिब मुकाबले दौरान जवाबदार उमर काला के जख्मी हालत में गिरफ्तार किया वियो। जवाबदार के कब्जे में फिरोजाबाद थाने की हद में चोरी कयल कार ऐं हिकु पिस्टल भी बरामद किया वियो। सचल पुलिस जी मंशियात फरोशन खिलाफ वही कार्रवाई। बजवाबदार गिरफ्तार। एक वाइट कोरोला कार में 280 किलोग्राम चर्स बरामद। जमाली पुलिस पर आए वेझो एक कार में बिन जवाबदारन मोहम्मद इरफान और नसीबुल्लाह के गिरफ्तार किया वियो। जवाबदार चर्स पशीन का कराची आणे रहा हुआ। हब भरसा बेलावार इलाके में ट्रक ऐं कार में टक्कर। 3 ॼणा फौत थी विया। फौतुनि में अक़लियती काउंसलर हरेश कुमार जा 2 भाउर ऐं गौर शामिल। आला भरसा क़ौमी शरात एक नौजवान जो चिचरियल लाश हथायो। फौती जी सुञाणप ठरी मीरवा वासी माजिद अली इस्लामी तौर थी।